मरकजी सॾ ते घरशुमारी दौरान अमले पारां बेक़ाइदगियुनि ख़िलाफ़ मुख़्तलिफ़ शहरनि में एहतजाजी मुज़ाहिरा करे बुख हड़तालूं कयूं वयूं आहिनि। हैदराबाद में अवामी तहरीक जे मरकज़ी सदर अयाज़ लतीफ़ पली जे सैयद आलम शाह ऐं जस्कम अॻवान रहमान पीरज़ादो जी अॻवानीअ में कारकुननि बुख हड़ताल करे धरणो हयो, जॾहिं त कंदकोट में सजाद बिरोही, हसन अली ॿपड़, एसटीपी जे शाहनवाज़ महटियो ऐं ॿियनि जी अॻवानीअ में कारकुननि एहतजाजी मुज़ाहिरो करे नारेबाज़ी कई। मीरपुर ख़ास में अवामी तहरीक ऐं ॿियनि पार्टियुनि जे कारकुननि सदर इक़बाल रिंद, वकील गफ़ार रिंद, असगर रिंद ऐं ॿियनि जी अॻवानी में एहतजाजी रैली कढी बुख हड़ताल कई, जॾहिं त कारकुननि पंफलेट विरहाए शहरियुनि खे घरशुमारीअ बाबति आगाही ॾिनी। लाड़काणे में एडवोकेट साजिद महेसर, ज़फर लाड़, आमिर मीराणी ऐं ॿियनि जी अॻवानीअ में अवामी तहरीक जे कारकुननि एहतजाज कंदे बुख हड़ताल कई। कंबर में अवामी तहरीक जे कारकुननि अयास चांडियो जी अॻवानीअ में एहतजाजी मुज़ाहिरो कयो, जॾहिं त दादू में कारकुननि प्रेस क्लब आॾो बुख हड़ताल कई। ठट्टे में अवामी तहरीक जे ज़िले सदर घंवर ख़ान ज़वर, मिठा ख़ान लाशारी, साहिब ख़ान कोसो ऐं ॿियनि जी अॻवानी में रैली कढी। मिठीअ में अवामी तहरीक, मुस्लिम लीग हम ख़याल, अरबाब ग्रुप, जमात इस्लामी ऐं सिविल सोसाइटी जे नुमाइंदनि एहतजाजी मुज़ाहिरो कयो। तंगवाणी प्रेस क्लब आॾो एसटीपी, जस्कम ऐं ॿियनि सियासी तोड़े समाजी धुरियुनि जे कारकुननि असगर मलिक, शरबत नंदवाणी, सचल मलिक ऐं ॿियनि जी अॻवानी में बुख हड़ताल कई। मेहड़ में इम्तियाज़ जतोई, बासित बिरोही ऐं इब्रार अबड़ो जी अॻवानीअ में कारकुननि एहतजाजी मुज़ाहिरो कयो। खैरपुर नाथन शाह में सूमर चांडियो जी अॻवानी में कारकुननि बुख हड़ताल करे नारेबाज़ी कई। ॿिए पासे नसीराबाद, घारो, कोट गुलाम मोहम्मद, मोरो, शहदादपुर, जाम नवाज़ अली, सामारो, कुनरी, डिगड़ी, खाही, सिजावल, सेरी ऐं ॿियनि शहरनि में अवामी तहरीक जे कारकुननि घरशुमारीअ वारे अमले जी लापरवाहीअ ऐं ग़लतियुनि जी मज़म्मत कई।